उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो अलाह अलो को फ़क़ीर हुयो जेको सेन हणंदो पियो वते त आहे को सखी मर्द जेको मूंखे अलाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। फ़क़ीर बादशाहीअ में जीअं दर ते वञे के त माण्हू जेको आहे सो हुनखे चरियो सम्झी हुन ते खिलनि पिया, के त वरी जेको आहे सो फ़क़ीर खे धिका ॾेई मोटाए पिया छॾनि। फ़क़ीर ईअं कंदे कंदे साईं सॼी बादशाही रुलियो। उन बादशाहीअ जी हिकिड़ी कुंड में हिकिड़ो घर हुयो, उन घर वटि वञी पहुतो। उते वञी हुन सोचियो त हिते जेको आहे सो आख़िरी घर आहे, यार सेन हणा मन जेको आहे सो हितां मिली पवे। उते हिकिड़ो हरमा हो जिन जी शादीअ खे कुल ई 3 ॾींहं थिया हुया। उते वञी फ़क़ीर जेको आहे सो सेन हई आहे को सखी मर्द जेको पंहिंजी ज़ाल मूंखे अलाह जे नाले ते ॾे। उतां साईं उहो हरमा निकिरी आयो। अची फ़क़ीर सां मिलियो। फ़क़ीर खे चई, फ़क़ीर छा थो चई? फ़क़ीर चयसि, यार मुंहिंजी सदा इहा आहे त आहे को सखी मर्द जेको मूंखे अलाह जे नाले ते पंहिंजी ज़ाल ॾे। चई सॼी बादशाही घुमी आयो आहियां, केर बि नथो ॾे। हर को चए थो त असांजी गैरत आहे, सिर घुर त सिर ॾियईं, जेको आहे सो असां पंहिंजूं औरतूं तोखे कोन ॾींदासीं। फ़क़ीर चयो, उन हरमा फ़क़ीर खे चयो, फ़क़ीर हिते बीह। जिनी ताज़ी शादी थी उनखे 3 ॾींहं शादीअ खे थिया, पंहिंजी ज़ाल वटि वियो। ज़ाल खे चयईं, जेको आहे सो मां तोखे अलाह जे नाले ते ॾियण थो चाहियां, तुंहिंजी राय छा आहे? हुन चयो त मूंखे माउ पीउ तुंहिंजे हवाले कयो आहे, चरिया ही सिर बि तुंहिंजो आहे, अलाह जे नाले ते हिकिड़ी जान छा 100 हुजनि त बि क़ुर्बान। चई हाणे हीअं कर जो जेको शादीअ जो पहिरीं राति वॻो पातो ई उहो पाए, अतर अंबीर लॻाए, जेको बि तुंहिंजे घर में मतिलबु सुहिणो सेतो ॾाजो मालिकनि तोखे ॾिनो आहे उहो खण ऐं फ़क़ीर सां राही रवानी थी। अदा फ़क़ीर खे वठी आयो घर में। जेको हुनखे पहिरीं राति घोट खे जोरो पातो उहो जेको आहे सो फ़क़ीर खां फ़क़ीराणो वेस लाराए उहो जोरो पाराए कुंवार हिनखे ॾिनई। अदा बादशाह जो फ़क़ीर त उहा कुंवार वठी रवानो थियो। सुबुह थी हिनखे साईं मिटनि माइटनि थुक लानत कई तड़े भेणा तूं जेको आहे सो पंहिंजी इज़त ॾेई छॾी। सो ईअं कंदे कंदे जिथे वञे ताथे हिनखे मिट माइट थुकूं पियाणनि। 2-3 ॾींहंनि ॻाल्हि जेको आहे सो ॾींहंनि खां पोइ इहा ॻाल्हि वञी बादशाह वटि पहुती। बादशाह जॾहिं ॻाल्हि पहुती त माण्हुनि बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत ही हेड़ो तेड़ो भड़वो बेग़ैरत जंहिं पंहिंजी ज़ाल हिकिड़े फ़क़ीर खे ॾेई छॾी, जिनजी का ख़बर ई न आहे त किथां जो फ़क़ीर हुयो। फ़क़ीर त उन महिल ई माई वतियूं गुम थी वियो। बादशाह चयो हाणे हिनखे क़त्ल कोन था करायूं, हिनखे जेको आहे सो पंहिंजी बादशाहीअ मां निकाली था ॾियूं त ही बेग़ैरत आहे जंहिं पंहिंजी माई खपाए छॾी आहे। बादशाह हुनखे जेको आहे सो हरमा खे निकाली ॾेई छॾी। हरमा पंहिंजे घर मोटी आयो। हाणे साईं उहो हरमा मां थियो जेको आहे सो फ्री फ़क़ीर। उहो जेको फ़क़ीर हिन वटि ज़ाल जी सेन हणी आयो हुयो, ज़ाल हिन हुनखे ॾेई छॾी। उन जा कपिड़ा हिन वटि पिया हुया। हे साईं उतां जेको आहे सो फ़क़ीराणा कपिड़ा पाए जेको नाणो बचत उहो खणी ऐं निकिरी पियो दर खे तालो ॾेई। हकलींदो होरींदो जेको आहे सो पंहिंजी बादशाहीअ खां निकिरी आयो। हिकिड़ी बादशाहीअ में अची जेको आहे सो चवे हुनजी सदा इहा ई हुजे त यार अलाह जे ॾियण ते जेको आहे सो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे। अदा ईअं कंदे कंदे जेको आहे सो सॼी बादशाहीअ में हिनखे जेको आहे सो केर बि जवाब कोन पियो ॾिए। जेको आहे सो जंहिंखे मिले तंहिंखां हू पुछा करे त जेको आहे सो यार मूंखे ॿुधायो अलाह जे नाले ते ॾियण जो सवाब ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे। अदा हिकिड़ी बादशाही लताड़े आयो। ॿी बादशाहीअ में हिकिड़ो बादशाह रहे पियो जेको बादशाह सियाणो ॾाढो हुयो। फ़क़ीर जेको आहे सो हुनजी रहत समूरीअ खां पुछा कयो त बाबा अलाह जे ॾियण ते सवाब ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे। अदा सुबुह जो दरबार लॻी पई। बादशाह जी बादशाह वटि उहो जेको आहे सो फ़क़ीर आयो। फ़क़ीर जो जेको आहे सो हिन सुवाल ॿुधो। बादशाह चयो त भेणा फ़क़ीर जो सुवाल त वॾो आहे, पर हाणे इन सुवाल जो जवाब मूं वटि बि कोन्हे को, सो मिड़े फ़क़ीर खे राज़ी थो कयां। बादशाह चयुसि त फ़क़ीर
इहो राज़ जेको आहे सो वॾो आहे। अलाह जे ॾियण जो, अलाह जे नाले ते ॾियण जो सवाब ऐं न ॾियण जो गुनाह जी ख़बर त मूंखे बि कान्हे का। सो इहो त जेको आहे सो उन यार खे ख़बर हूंदी। उन फ़क़ीर चयो यार पुछंदुमि मां पंहिंजे यार खां। त बादशाह चयो यार जेकॾहिं तोसां उहो हक़ीक़ी यार मिले त महिरबानी करे मुंहिंजे नाले इहो ज़रूरु पुछजांसि त मूं वटि हेतिरो माल मिल्कियत धन दौलत आहे, सो मूं वटि पंहिंजी जेको आहे सो ज़ाल बि आहे, पर यार मूं वटि पुट जी औलाद कोन्हे का। जे यार मिलई त इन जे बारे में ज़रूरु पुछजांसि। चई यार बिल्कुलु, जे मिलियो त पुछंदोमांसि। अदा फ़क़ीर निकिरी पियो, अकलींदो होरींदो, अकलींदो होरींदो। सवाल साॻियो इहो ई हुजेसि त अलाह जे नाले ते ॾियण ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे। अदा हिकिड़े उहा बादशाही टुपी ॿी बादशाहीअ में आयो। छा ॾिसे त हिकिड़ो शहर वीरान लॻो पियो आहे। उन्हनि ते थुकुनि ऐं लानतुनि जो मींहुं पियो थो वसे। घिरी आयो शहर में, अची जेको आहे सो सवाल करण थियो। जंहिंखां इहो सवाल करे त यार जेको आहे सो ख़ुदा जे नाले ते ॾियण जो सवाब ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे। उतां जा माण्हू चवनिसि यार इन कहारीअ जो नालो न खण, जीअं असां ते कहर करे ॾिसी थो पियो, थुकुनि ऐं लानतुनि जो मींहुं पियो थो वसे। उते जेको आहे सो हिकिड़ो सुठो माण्हू हुयो। उन जॻह ते अची जेको आहे सो हिन ते फ़क़ीर खे अची मिलियो। फ़क़ीर हिन खां साॻियो ई सवाल कयो त अलाह जे नाले ते ॾियण ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे। हुन चयो त यार हाणे इहा ख़बर त उन यार खे मूंखे का वधीक ख़बर कान्हे का, पर जेकॾहिं यार मिलई त इहो जेको आहे सो असांजो सबबु ज़रूरु पुछजांसि त असांखे काफ़ी साल थी विया आहिनि हिन शहर जे मथां इहो थुकुनि ऐं लानतुनि जो वसकारो वसे थो पियो। यार मिलई त यार इहो पुछजांसि त असांजी हिन मां निजात कीअं थींदी। हुन चयो यार मिलियो त ज़रूरु पुछंदोमांसि। अदा फ़क़ीर उतां हकलींदो होरींदो, हकलींदो होरींदो निकिरी पियो। वरी जेको आहे सो अॻिते वञी हिकिड़ी बादशाही छॾे ॿी बादशाहीअ में जॾहिं पुॻो त उते जेको आहे सो हिनखे राति पइजी वई। जॾहिं बादशाह खे फ़क़ीर खे राति पइजी वई त हिन सोचियो त हाणे किथे जेको आहे सो वञी रहां। हिन छा कयो जो हिकिड़े घाटे जंगल में घिरी वियो। उते ॾिठई त हिकिड़ो पधरड़ो आहे। पधर ते वञी करे हिन ॾिठो त भेणा जेको आहे सो हिकिड़ी मनई आहे, उन ते ॿ भाइर वेठा आहिनि। हेसि सुरी उन्हनि वटि वियो। उन्हनि खे वञी चई त यार मां मुसाफ़िर आहियां, फ़क़ीर आहियां, मां हिकिड़े सवाल खणी निकितो आहियां, सो मूंखे सवाल जो जवाबु खपे ऐं मूंखे राति बि रहायो। हिकिड़ो भाउ जेको हुननि ॿ भाइर हुया, हिकिड़े चयसि अदा जेको हरामी हो, हुन चयसि यार हाणे तूं अंधो ई मंडो ई ॾिसी कोन थो, असां वटि हिकिड़ी पेही आहे ऐं असां अहिड़े कारी ख़ुदा जे अची जेको आहे सो डमर में पिया आहियूं ऐं तूं उन ख़ुदा जो जेको आहे सो नालो अची खयो आहे। असां जॾहिं खां ॼावा हूं अची जेको आहे सो हिन मनईअ ते आहियूं। सुबुह जो मानी ईंदी आहे हिकिड़ी ड्रगड़ी ऐं जेको आहे सो कुझु पाणी ईंदो आहे जेको खाईंदा पीअंदा आहियूं। सियारे में बि इन ई मनईअ ते, सावण जो बि इन ई मनईअ ते। सो यार जेको आहे सो तूं फ़क़ीर तां हलियो वञ। हिन खे ताईं ॾाढा दाबा दामान ॾिनई, पर फ़क़ीर जो उहो ई सवाल हुजे त ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे। तंहिंमें जेको हुनजो वॾो भाउ सियाणो हुयो, उन जेको आहे सो फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर असांखे त ॿी का हिन सवाल जी ख़बर कान्हे का, पर हाणे तूं पाण ॾिसी तो मनई एतिरी सोड़ी आहे जो हिकिड़ो भाउ जाॻंदो आहे त ॿियो निंड कंदो आहे। सो तोखे हाणे मां जेको आहे सो राति रहायां थो, अधे खे जेको आहे सो चवंदा त निंड करे। अदा 2-3 मिंट गुज़रिया त उहा मानी ड्रगड़ी ऐं कुझु पाणी आयो। पाणी जेको आहे सो 2 माण्हुनि जो हुयो, हे 3 ॼणा थी विया। उन ॾींहुं छा कयईं जो जेको वॾो भाउ नंढे खे चई त अदा तूं अॼु मानी जेको आहे सो पाण हलाए, मतां चई त यार जेको आहे सो हिन महिमान खे खाराए छॾी। से हुन छा कयो जो मानी कुझु हिसो पाण खाधई, कुझु पाणी पी, हो लत ॾेई सुम्ही पियो। हुननि लाइ जेको हिसो बचाई उन मां हुननि 2 ॼणनि खाधो ऐं कुझु बचायूं बि। जेको बचायूं त उथी वरी हो रहिड़े हो। अदा हो सॼी राति सुतो रहियो। हे 2 ॼणा ॻाल्हियुनि कंदे कंदे
जॾहिं सुबुह थी फ़क़ीर हिन खां मोकिलायो त फ़क़ीर जो सवाल त साॻियो इहो, ॾियण जो सवाब ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे? त जेको आहे सो उन हरमा हुन खां पुछा कयो त अदा हीअ असां ते जेका मुसीबत आहे, असां ॼावा आहियूं त हिते जेको हिन मनईअ ते आहियूं, तूं वधीक असांजो हाल ॾिसी थो, यार मिलई त इन खां असांजी निजात जेको आहे सो ज़रूरु पुछजांइ। चई यार ज़रूरु पुछंदुसि। अदा हकलींदो होरींदो हे निकिरी आयो अॻिते। छा ॾिसे त हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो बर पट मैदान आहे जिथे रुगो वारी आहे। हिन खे सिज बिलाइण वारो थियो हे जो वियो त ॿटनि जरेबनि में हिकिड़ो वॾो कारीगर नांग विछायो पियो आहे। पहिरीं त हे वीचारो डिॼी वियो। हिन सोचियो त हाणे डिॼंदुमि त जेको आहे सो फासंदुमि। हिन वञी जेको आहे सो अस्सलाम वालेकुम चयो त वालेकुम सलाम। हे वञी जेको आहे सो नांग जे वेझो थियो। नांग हिन सां हाली हवाली थियो। नांग न्यांग खे हिन फ़क़ीर चयो त फ़क़ीर मुंहिंजो हिकिड़ो, नांग खे चई नांग मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे त ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे? नांग चयसि यार अहिड़ा असांखां किॾां तो सवाल पुछा करी। मां जेको आहियां सो ॾिसी तो ॿटनि जरेबनि में विछायो पियो आहियां ऐं हितां मूंखे चुरण फुरण जी जेको आहे सो वसियत कोन्हे का। सो इहा ख़बर त यार हुन यार खे हूंदी। चई चङो भला यार हुन यार खां पुछंदुसि। नांग हुनखे चई यार जॾहिं मिलई त यार खां इहो जेको आहे सो मुंहिंजो सबबु पुछजांइ त बिना मां अहिड़ो हटो कटो मंझंदि हुजे उस हुजे हिते छो पियो आहियां ऐं मां चुरी घुमी छो थो पवां सघां। हुन चयो यार ज़रूरु पुछंदुसि। अधा राति नांग वटि फ़क़ीर उहो राति रही पियो। सुबुह थी, सुबुह हुन खां मोकिलाए हकलींदो होरींदो सॼो ॾींहुं हुन पंधु कयो। सफ़र जो मारियल किथे जेको आहे सो पाणी पियो किथे कीअं उतां हकलींदो होरींदो छा वञी ॾिसे त हिकिड़ी जेको आहे सो घोड़ी बीठी आहे। घोड़ीअ जा पेर जेके आहिनि से ज़मीन में आहिनि ऐं मथां कांवनि जी जेको आहे सो वठ सट आहे, उनजो चमड़ो बि पटियूं था वञनि पिया। हे साईं फ़क़ीर अची घोड़ीअ जे वेझो अची पुॻो। अची अस्सलाम वालेकुम चई वालेकुम सलाम। घोड़ीअ खां हिन अची सवाल कयो त ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे? हुन चयसि त जेको आहे सो ए फ़क़ीर इन जेको आहे सो कहारीअ जो नालो छो थो खणी? जेको आहे सो तूं अची जेको आहे सो इन कहारीअ जो नालो खयो आहे। मां जेको आहे सो हितां जीअं ई ॼाई आहियां उथी आहियां त हिन ज़मीन में मुंहिंजा पेर जेको आहे सो फासी आहिनि। मूं में एतिरी सफ़ कोन्हे जो हितां पेर छॾाए को बूढ़ो ड्रभनि जो खावां। फ़क़ीर खे चई त हाणे मूंखे त इन शइ जी ख़बर कान्हे का। फ़क़ीर जेको आहे सो हिन खे चयो त जेको आहे सो तूं सवाल जो जवाब नथी ॾीं। हुनखे घोड़ीअ पंहिंजी हक़ीक़त करे ॿुधाई। साईं घोड़ीअ वटि राति टिकी पियो। हल ताईं छॾ हिनखे वठि फ़क़ीर खे राति टिकी पियो। सुबुह थी मोकिलाई घोड़ीअ खां। घोड़ीअ चयसि जेको आहे सो इन कहारीअ खां मुंहिंजे बारे में पुछजांइ वञी त जेको आहे सो मूंसां कहिड़ी वेदन आहे। मां जेको आहे सो हिते को ड्रभ जो थुॾो बि नथी खाई सघां। हुन चयो ज़रूरु पुछंदोमांसि। फ़क़ीर त सुबुह त निकिरी पियो हकलींदो होरींदो। हिन खे छा नज़र अचे त हिकिड़ो वॾो तलाव आहे। उते हिकिड़ो वॾो अछे जुबे सां बुज़ुर्ग बीठो आहे। जीअं ई जो हिन जी फ़क़ीर जी नज़र पई त साईं उन मां चारई क़िबला नज़र पिया अचनि। फ़क़ीर सम्झी वियो त यार इन वटां मुंहिंजे सवाल जो जवाबु मिलंदो। साईं फ़क़ीर जेको आहे सो डोड़ी वञी हुनजे पेरनि ते किरियो पर हुनखे उहो बुज़ुर्ग हुनखे चहिरो कोन पियो ॾेखारे। फ़क़ीर हुन खां पुछा कई। बुज़ुर्ग हिन खां पुछा कई त छाजे लाइ आयो आहीं? चई मुंहिंजो सवाल आहे त अलाह जे नाले ते ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे? त तंहिं ते हुन अछे जुबे वारे चयसि त फ़क़ीर अवल ॿिए जो ख़ैर घुर बाद में पंहिंजो। चई ईअं बि सही आहे। हाणे साईं फ़क़ीर जेको आहे सो हुन बुज़ुर्ग खे पोयूं ॻाल्हियूं करे पियो ॿुधाए। चई साईं हाणे हिकिड़ी बादशाहीअ में आयुमि। हुन बादशाह चयो त मूंखे पुट जी औलाद कोन्हे का। सो हुन मूंखे चयो त जॾहिं यार मिलई त मुंहिंजे जेको आहे सो पुट जे बारे में पुछूं ज़रूरु अचिजांसि। त हुन बुज़ुर्ग हुनखे चयो त जॾहिं तूं हितां मोटी वेंदे त जेको आहे सो हुनखे पुट ॼमंदो ऐं वञी पुट जेको आहे सो खणी तख़्त ते विहारजांइ ऐं उहो तख़्त जो मालिक कजांइ।
चई ॿियो पुछ। चई साईं उतां जॾहिं अॻिते निकिरी आयुसि, अॻिते जॾहिं निकिरी आयुसि त हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो शहर आहे, उते जेको आहे सो लांतुनि ऐं थुकुनि जो मींहुं पियो थो वसे। सो उते अची मूं जॾहिं इहो सवाल कयो जेको आहे सो ॾियण जो सवाबु ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे, त उते माण्हू मूं ते कावड़जी विया ऐं हुननि मूंखे चयो त असां ते जेको आहे सो हीउ ॾमर अची पियो आहे ऐं थुकुनि लांतुनि जो वसकारो पियो थो पवे ऐं तोखे वरी पंहिंजी लॻी आहे। सो हाणे उन्हनि बि जेको आहे सो मूंखे अर्ज़ु कयो आहे, सो महिरबानी करे इहो बि ॿुधाए। त उनखे जेको आहे उन बुज़ुर्ग चयो त इहे जेके आहिनि से वॾा शराबी हराम खोर थी विया आहिनि। इन्हनि खां थोरो अॻु में हिते हिकिड़ी जिथे हिन जो शराब खानो आहे, मस्जिद आहे, उन मस्जिद जे मथां हिननि शराब खानो आयो आहे। जेकॾहिं इहा जॻह शराब खाने वारी ड्राहे ऐं साॻी मस्जिद तामीर कराईंदा, नमाज़ पढ़ंदा, त इन्हनि जे मथां जेको आहे रहमत जा मींहं वसंदा। अची ॿियो पुछ। चईंसि हाणे उन्हनि खे छॾे थोरो अॻिते आयुसि, मूंखे राति पई हुई झंग में हिकिड़ा ॿ भाइर हुया जेको आहे सो मनईअ ते वेठा हुया। मनई एतिरी त सोड़ी हुई जे हिकिड़ो सुम्हंदो त हिकिड़ो आराम कंदो हुयो, जागंदो हुयो ऐं हुननि वटि राति जो हिकिड़ी मानी ईंदी ऐं लोटो पाणीअ जो ईंदो हुयो जेके अधु अधु करे खाईंदा हुया। साईं उन्हनि वटि वञी मां राति रहियुसि, उन्हनि बि मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु कोन मिली ॾिनो। चई इन्हनि खे छॾ। चई ॿियो पुछ। चई साईं उन्हनि खां थोरो अॻिते आयुसि त हिकिड़ो जेको आहे सो जरेब खन में हिकिड़ो वासिंग नांग वेठो आहे जेको उतां चुरी पुरी कोन पियो सघे। उन खां मूं पंहिंजो सवाल अची पुछा कयो, पर उन बि मूंखे पंहिंजे सवाल जो जवाबु कोन ॾिनो। चई हाणे नांग इन वटि जेको आहे सो नांग जिते हिनमहिल वकड़ हई वेठो आहे, इन नांग जे तरे में ऐं नांग जे हेठां 7 बादशाहनि जो खज़ानो आहे। जेकॾहिं इहो ख़िरात कढंदो त हितां जेको आहे सो हलंदो फिरंदो, न त क़यामत ताईं हिते वेठो हूंदो। चई ॿियो पुछ। चई साईं नांग खे छॾे जॾहिं थोरो अॻिते आयुसि, अॻिते अची करे छा ॾिसां त हिकिड़ी घोड़ी आहे जेका साईं उन जा पेर ज़मीन में फाथा पिया आहिनि। अॻियां ड्रबनि जा जेको आहे सो थुॾा बीठा आहिनि, थुड़ बीठा आहिनि, ॿूड़ा बीठा आहिनि, पर खाए कान थी, उतां चुरी कान थी सघे। ऐं मथां जेका खल आहे सा कांव पटे खाई अथसि, हुनखे पुछ बि कोन थो हले जो उखणी कांव उॾाए। चइसि हाणे इहा घोड़ी जेका आहे सा वॾी निमक हराम आहे, इन कॾहिं बि इंसान ज़ात जी सवारी कोन कई आहे। जेकॾहिं इहा घोड़ी कंहिं बि इंसान खे पंहिंजी पुठ ते सवारी कराईंदी त इन ज़मीन मां पेर बि निकिरी ईंदसि ऐं इहा खारस बि छॾे वेंदसि। चई ॿियो को सवाल? चई सवाल कोन्हे को। चई हाणे तोखे जेको आहे सो ॾियण जो सवाबु, न ॾियण जो गुनाह जो सवाबु, इहो तोखे जेको आहे सो जवाबु बादशाह जे महिलात में मिलंदो। हुन चयो चलो ठीकु आहे। हे साईं उतां निकितो, जॾहिं घोड़ीअ वटि अची पहुतो, घोड़ीअ खे चई अस्सलाम वालेकुम। कीअं? घोड़ी चयो वालेकुम सलाम। जॾहिं हिनखे ख़ुशि जो ॾिठई त घोड़ीअ हिन खां पुछा कयो, फ़क़ीर तोसां यार मिलियो हूंदो, ॾे हाल अहवाल पंहिंजी ख़ुशीअ में, मुंहिंजो हवाल त न विसरी हुई। चई न बिल्कुलु कोन विसरियो आहे, मां तुंहिंजो हवाल कयोमांसि। सो तुंहिंजे बारे में उन यार चयो त जेको आहे सो इन घोड़ीअ कॾहिं बि इंसान ज़ात जी सवारी कान कई आहे। जेकॾहिं कंहिं बि इंसान खे पंहिंजी पुठीअ ते सवार कंदी त उनखे जेको आहे सो इहा चमड़ी वारी बीमारी बि ख़तम थी वेंदी ऐं ज़मीन मां पेर बि निकिरी ईंदसि। घोड़ीअ हुनखे चयो त भेणा वारो कर, तोखां पोइ अलाए केरु अचे अलाए कोन अचे, सो महिरबानी कर, तूं बि इंसान आहीं, आदमज़ाद आहीं, ज़ात आहीं, सो महिरबानी करे तूं ई चढ़। साईं फ़क़ीर जॾहिं बिस्मिल्लाह करे हथ हयो त उहो जेके टुंग करिया कांव ॿिया थिया पखी, उहो जिस्म बि सफ़ा साफ़ थी वियो। ऐं साईं हे बिस्मिल्लाह करे घोड़ीअ ते चढ़ियो। घोड़ीअ जा ज़मीन मां पेर बि निकिरी विया। हकलींदो होरींदो साईं आयो नांग वटि। जॾहिं नांग ॾिठो त भेणा हे वियो पंधो मोटियो घोड़ीअ ते थो अचे, त नांग हिनखे ख़ुशि ॾिठो त नांग हिनखे चयो त अदा लॻे थो तोखे तुंहिंजे जेको आहे सो सवाल जो जवाबु मिली वियो, पर हाणे तूं महिरबानी कर, ख़ुशीअ में मुंहिंजी ॻाल्हि त तोखां न विसरी वई। हुन चयो त न यार तुंहिंजी ॻाल्हि कोन विसरी आहे, सो
तुंहिंजी ॻाल्हि ईअं ई आहे त उन जेको आहे सो यार मूंखे चयो त तुंहिंजे हेठां जिथे तूं सुतो पियो आहीं सो इन जे हेठां थोरो खोटींदे त 7 बादशाहनि जो खज़ानो आहे। छो तूं लालच में हिते वेठो आहीं, जेसि ताईं हितां खेर खेरिया त न कंदे सो तेसि ताईं जेको आहे सो तूं काॾे न चुरी सघंदे। त नांग चयो त यार वारो कर, ॿियो त केरु कोन ईंदो, अलाए लड़े अलाए कोन, सो तूं ई खण खज़ानो, खिरिया त कर त मुंहिंजी जान छुटे। ते फ़कीर चयो त यार असां इहा ऐश इशरत दुनिया जेको आहे सो फिटी करे छॾी आहे, असांजे अॻियां इन जी का बि मायना कान्हे का, पर मां तोॾे जेको आहे सो कुझु ॾींहंनि में माण्हू मोकिलींदुसि। अदा हे उतां चई निकिरी पियो, हकलींदो होरींदो उन घोड़ीअ वटि अची पहुतो। जेको लानतुनि जो थुको न लानतुनि जो मींहुं पियो वसे, घोड़ीअ सुधो उन शहर में अची पहुतो। उते अची जो पहुतो त साईं उते अची उन साॻे हरमा सां मिलियो। हुन चयो त यार सां मिलियई, लॻे थो असांजी ॻाल्हि तोखां विसरी वेची। न यार, ॻाल्हि मूंखे यादि ई ऐं मूंखां न आहे विसरी। हुन चयो ॿुधाए। चई यार हाणे ॻाल्हि हीअं आहे त तव्हां जेको आहे सो शराब जुआ ऐं रंडी खाना हिते अॼु आहिनि, ऐं तव्हां जेको शराब खानो आहे तव्हांजो उहो हिकु मस्जिद जे मथां आहे, इन जे करे तव्हांजे शहर ऐं तव्हांजे ॻोठ जे मथां ॾमर आहे। माण्हू हिन ते कावड़ करण लॻा त तूं एॾो बुज़ुर्ग आहीं, तूं एॾो अलाह वारो आहीं, ऐं तूं जेको आहे सो असांजो हे शराब खानो बंदि कराइण थो चाहीं। सो हिन ते के कावड़ करण लॻा, के वरी सियाणा बि हुया त किन सलाह करे चयो त फ़कीर खे ॿधी रखो, जेको आहे सो इहो शराब खानो ड्रायूं था, खोटियूं था, जेकॾहिं मस्जिद न निकिती त हिन खे मारे दरिया में लोड़े छॾंदासीं। आदा फ़कीर वीचारो ॿधिजी वियो वण सां, उते खोटराई हले पई। 5-7 ॾींहंनि में शराब खानो ड्राए जॾहिं खोटरे ॾिसनि त बेशक उते मस्जिद आहे, हिननि साईं मस्जिद खोटरे साफ़ करे उनखे धोई सोई जेको आहे सो शराब खानो ख़तम करे, चकुला अॾा जेके हुया जा बंदि करे, उतां जेॾी महिल साॻियो ई कमु सही तरीक़े सां हलियो त उते साईं रहमतुनि जा मींहं वसण थिया। उन जॻह ते साईं हिननि फ़कीर खे छोड़े ऐं फ़कीर खे जॾहिं फ़कीर हिननि खां मोकिलाए पियो त फ़कीरनि खे चयो त यार हाणे तव्हां थोरे करण जहिड़ा आहियो कोन, पर हाणे मां तव्हां ते थोरो थो कयां, तव्हां मूंसां गॾिजी हलो त तव्हांखे मां खरबपति ऐं अरबपति कयां। हिते फ़कीर वठी साॻी नांग वटि आयो। छा ॾिसनि माण्हू त बिना जिरेबनि में नांग विछायो पियो आहे, माण्हुनि जो साह निकिरी वियो। चयूं बिना वञ, फ़कीर बदिलो वठण लाइ नांग ॾे वठी आयो आहे। फ़कीर खे माण्हुनि चयो त फ़कीर तूं जेको आहे सो न वठी अची बिना हे तूं सां ज़ुल्म थो करीं। साह हर कंहिंखे प्यारो हुयो। फ़कीर चवनि अॻियों माया तव्हांखे कुझु न थींदो। अदा साईं फ़कीर हिननि खे नांग वटि वठी आयो। नांग जेको आहे सो फ़कीर जी सलाम वरायो, अस्सलाम वालेकुम। नांग वालेकुम सलाम चयो। नांग खे थोरो हिन ढिके धूणे परे कयो। खोटनि त साईं उते कॾो खज़ानो पियो आहे। हिननि ठाहो क्यों भरियूं हणी वापसि पंहिंजे शहर में आया। ही मालामाल थी आहे उहा जेका घोड़ी सा। उन चई हरमा हिन खां सवाल जो जवाब जो चयो त जेकॾहिं यार खां पुछजांइ वञे त असांजे मुल्क में ही जेको आहे सो ॾमर ऐं थुकुनि लानतुनि जो मींहुं छो थो वसे, उहा घोड़ी उनखे ॾेई साईं फ़कीर पंधु निकिरी पियो। अकलींदो होरींदो अची जेको आहे सो उन बादशाह वटि अची पहुतो। बादशाह ॾिठो त बिना फ़कीर मोटी आयो आहे। फ़कीर जेको आहे सो ॾाढो ख़ुशि हुयो। जॾहिं बादशाह वटि जो अची पहुतो त फ़कीर खां बादशाह पुछा कयो, बादशाह फ़कीर तूं जेको आहे सो ॾाढो ख़ुशि आहीं, तोसां यार मिलियो आहे अलाए छा, मुंहिंजी ॻाल्हि पुछसीं अलाए तोखां विसरी वई। हिते फ़कीर वराणियो त न साईं, मां जेको आहे सो तुंहिंजे बारे में पुछो त मांसि अॼु राति तूं पंहिंजी घरारीअ सां मिलजांइ ऐं सुबुह अलाह कंदो तोखे पुट जी औलाद थींदी ऐं उनखे तख़्त ते विहारजांइ। बादशाह चयो मूंखे खपे बि इहो पुटु ॼमे ऐं मां उनखे तख़्त ते जेको आहे सो विहारींदुसि। पर फ़कीर हिनखे जेको अछज बीहारो जेको यार हुयो उनखे चयो त तोखे जेको आहे सो इन ॿिनि जेके मनईअ ते हरमा आहिनि उन्हनि जे सवाल जो जवाब तोखे उहो छोकिरो ॾींदो। हाणे साईं ऐं जेको हिन जो पंहिंजो सवाल खणी जेको वियो हुयो उन्हनि जो जवाब बि उन मां हिनखे मिलंदो, यानी ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे।
हाणे से रात ते बादशाह पंहिंजी घरारीअ सां मिलियो, रात ते उनखे पेट थियो, केतिरो टाइम बि हाणे किताबी ॻाल्हियूं आहिनि, ख़याली ॻाल्हियूं आहिनि, ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रंदा आहिनि, ॻाल्हि पंहिंजे हथ में हूंदी आहे, जीअं गुज़ारे तीअं गुज़रंदी आहे। असां राति में उन के जेको आहे सो बादशाहज़ादीअ खे पेट थियो, सुबुह ते बादशाह दरबार आहियूं, फ़क़ीर सां दरबार ते वेठो हुयो, त जेको आहे सो बानी भॼंदी आई, बादशाह खे अची ख़ुशख़बरी ॾिनई त बादशाह सलामत, तोखे जेको आहे सो पुट ॼाओ आहे। बादशाह सलामत ॾाढो ख़ुशि थियो, साईं महलात में शाद शमाना लॻी आहे, दूल साज़ भॼन पिया। बादशाह जेको आहे सो फ़क़ीर जेको आहे सो बादशाह खे हुकुम ॾिनो त छोकिरो माउ जी थनी न पे, अवल हिते जेको आहे सो मूं वटि पुॼायोसि। से कुझु माण्हू जेके हुया से फ़क़ीर ते ॾाढी कावड़ पिया कनि, किनो गदिलो लॻो पियो त भेणा कहिड़ो बादशाह असांजो चूत थियो आहे अची, जो हिकिड़े चरिए खे वेठो आहे पंहिंजी भर में विहारियो। सो बादशाह जे हिकदमि हुकुम ते उहो छोकिरो खजी आयो, छोकिरो अची जेको आहे सो फ़क़ीर खे ॾिनो, फ़क़ीर उन बादशाह खे तख़्त ते छोकिरे खे थाल में रखियो, छो त उतां अमीराणा बादशाही पोछाकूं छोकिरे खयूं तख़्त ते रखी, छोकिरे खे चीच मां वठी ऐं साईं छोकिरे खां सवाल जो जवाब पियो पुछे। छोकिरे खे चयईं त जेको आहे सो मूंखे ॿुधाए त ॾियण जो सवाबु न ॾियण जो गुनाह छा आहे। त साईं छोकिरे कोन ॿुधायो त माण्हू उतां पासन ओसन मां हिक ॿिए खे चवनि पिया त केॾो त यार चरियो आहे, ॾींहं जो ॿार ॼावल जेको आहे सो किॾा अहिड़नि सवालनि जा जवाब ॾींदो, पर हू पुछी कोन पिया सघनि जो बादशाह जे पादरनि खां डिॼनि पिया। अदा ईअं कंदे नेठि जेको आहे सो हिकिड़ो चकर पुछी त ॿिए चकर न जवाब ॾिनईंसि, टे चकर जेको आहे सो चीच मां वठी थोरो सवायो ज़ोर ॾेई चयईंसि अल्लाह जे हुकुम सां ॿुधाए त जेको आहे सो न ॾियण जो सवाब ऐं न ॾियण जो गुनाह छा आहे। त साईं छोकिरो अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाइण थियो, ॻाल्हाए ऐं चयईं त पासे में हिकिड़ो जेको आहे सो शिकारी आहे, शिकारीअ ते हिकिड़ी सूअर आहे, सूअर मादी आहे, उन जेको आहे सो हिकिड़ो बच्चो कयो आहे, उहो बच्चो हिते पेश करायो, इन सवाल जो जवाब उहो ॾींदो। हिकदमि बादशाह हुकुम कयो पंहिंजे नौकरनि खे, वञो जेको शिकारी आहे इन वटि सूअर जी मादी आहे, उहा वियाई आहे, उन वटि हिकिड़ो बच्चो आहे, उहो खणी अचो, उहो इन सवाल जो जवाब ॾींदो। सयूं जेके नौकर चाकर आहे भॼंदा विया उन शिकारीअ खे, साईं जंहिं महिल पुॻा शिकारी वीचारो कंबण लॻो, बिना अलाए छा थियो, बादशाह जा सिपाही आया आहिनि, नेठि साईं उन मादी ऐं उन बच्चो जेको ॼाओ उन सुधो खणी अचे पेश कयूं बादशाह वटि। बादशाह वटि जॾहिं पेश जो अची कयूं त साईं जेको आहे सो छोकिरे उन खे चयो त फ़क़ीर साईं इन जेको आहे सो तुंहिंजे सवाल जो जवाब इहो सूअर जो बच्चो ॾींदो। त हाणे फ़क़ीर जो सवाल हुयो त ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे। त उन सूअर खे मथे रखी ऐं उनखे चयईं त जेको आहे सो अल्लाह जे हुकुम सां ॿुधाए त ॾियण जो सवाब न ॾियण जो गुनाह छा आहे। हाणे साईं हुनखे उहो ॿुधाए पियो त फ़क़ीर साईं असां जेके आहियूं सो उहे ॿ भाइर आहियूं, असां वटि तूं राति रहियो ऐं अचे, मां जेको आहे सो तोखे मानीअ पंहिंजे मधु न ॾिनो हुयो ऐं तोखे न खाराई हुई, ऐं जेको आहे सो मुंहिंजे भाउ तोखे पंहिंजी मानीअ मां अधु खारायो हुयो, उहो मुंहिंजो भाउ इहो जेको बादशाह जे थाल में तख़्त ते वेठो अथई उहो वॾो मुंहिंजो इहो भाउ अथई, ऐं मां जेको आहे सो तोखे मानी न खाराई हुयमि, उहो आऊं आहियां जो हू बादशाह जे घर में पैदा थियो आहे, मतिलबु ॾियण जो सवाबु इहो आहे त हू बादशाह जे घर में जेको आहे सो पैदा थियो आहे, ऐं न ॾियण जो गुनाह इहो आहे त मां हिकिड़े खंज़ीर जे पेट मां ॼाओ आहियां, तोखे तुंहिंजे सवाल जो जवाब मिली वियो। फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो, फ़क़ीर खे सवाल जो जवाब मिली वियो, बादशाह खे पंहिंजो पुटु मिली वियो, ॿिया बि पंहिंजे हिसाब किताब सां रोज़मरह जी ज़िंदगीअ में लॻी आहे। फ़क़ीर उतां निकिरी पियो, हकलींदो होरींदो बादशाहीअ खां ॿाहिरि निकिरी आयो। हुन चयो यार ॾाढो थकिजी पियो आहियां, बिना ॾियण जो सवाब ऐं न ॾियण जो गुनाह जो बि जेको आहे सवाल जो जवाब मिली वियो। हिन सोचियो त बिना हिन ॾिठो त हिकिड़ो पाणीअ जो दरियाव आहे, एॾो त शाफ़ ऐं शफ़ाफ़ आहे, हिन जी दिलि चयो त बिना अॼु जेको आहे सो तड़कजे। हिन ताईं उहे फ़क़ीरी वेस देस लटा लाहे, कंठा कोलाबा लाहे करे
पाणीअ में लथो, पाणीअ में जेॾीमहिल हिन टुॿी हणी जो निकितो त न हुयो पाणी, न हुयो तला, न हुई वारी। हे छा ॾिसे त भेणा हिकिड़ो अहिड़ो त बाग़ आहे जेको हिन कॾहिं ज़िंदगीअ में कोन ॾिठो हुयो। उहो हिकिड़ो बिश्त जो बाग़ हुयो। हे वञी उन में लथो। हेसे अॻिते वधंदो वञे हिन छा ॾिठो त हिकिड़ी औरत आहे, ख़ूबसूरत औरत हिकिड़े जेको आहे सो पींघे में वेठी थी लुॾे, हिंदोरे में वेठी थी लुॾे। उनखे हिकिड़ो जेको आहे सो पीरसन मर्द वेठो थो नोड़ी विधियूं ऐं लुॾाए। हे कई वञी उते जॾहिं पहुतो, उनखे जॾहिं पंहिंजी उहा ज़ाल जेकी सुञाणे वरितो ऐं उनखे उन फ़क़ीर बि सुञाणे वरितो। हेसे वञी पंहिंजी ज़ाल सां मिलियो। ज़ाल हिनखे चयो त तोखे जेको आहे सो ॾियण जो सवाबु ऐं न ॾियण जो सवाबु जो सवाल तोखे जवाब मिली वियो। हाणे ॾियण जो सवाबु तोखे इहो ई आहे त जेको आहे सो तूं बिश्त में अची वियो आहीं, ऐं ॾियण जो एतिरो सवाबु आहे। ही जेको फ़क़ीर आहे हिन मुंहिंजी जेको आहे सो कुझु बि इज़त सां कोन कयो। ही मुंहिंजो पीउ आहे ऐं हक़ीक़ी पीउ हुयो। ही तो ते कुदरती हिकिड़ो इम्तिहान हुयो जंहिंमें तूं जेको आहे सो पास थी वियो आहे। साईं उहे ॿई जेको आहे सो जन्नत में रहण लॻा। कल्ह ठासीं ॾाढो ख़ुशि लॻा, वेठा हुया।